सभी दोस्तन के मुझे तरफा सलाम है। आऊँ खुशामदीद कया तो उस्ताद के खानदानी रागी सुरीला रागी मोतबर रागी मिठा फकीर घरानी जा आऊँ मुझे ख्याल में तव्हां सां मुझी मुलाक़ात पहिरीं आहे पर आऊँ तव्हांजो ख़ादम आहियां आऊँ फ़क़ीर आहियां आऊँ तव्हां मगर आऊँ पाण तव्हां मगर आहियां जी पाण फ़क़ीर आहीं आऊँ मोहम्मद हारून जलाली जनरल मैनेजर PTV नेशनल आहियां साईं शफ़ी फ़क़ीर सां साईं अदावारनि सां असांजूं मुहबतूं रहियूं तव्हां सां असांजी पहिरीं मुलाक़ात मुंहिंजे ख्याल में थिए पई तंहिंजे करे आऊँ भाऊ खे भलीकार चवां थो हेॾे वॾे परे मंडल में नंढड़े ॻोठ में मुहबत जे करे कही आया भाऊ वारनि जे दावत ते अब्दुल हलीम साहब जे दावत ते तव्हां कही आया ऐं तव्हांखे आदर भाव कयां थो वेलकम कयां थो नंढड़ो ॻोठ आहे नंढड़ा मासूम ॿार आहिनि हिननि जी नंढियुनि वॾियुनि ॻाल्हियुनि ते तव्हां मुहबत जो इज़हार कजो असांखे उहो ॾांहुं नथो अचे जेको ॾांहुं हूंदो आहे तंहिंजे करे असां पंहिंजे पारां तव्हांखे भलीकार चऊं था मुहबत जे इज़हार सां बहितरीनु तव्हां काफ़ी मुहबत जे इज़हार सां तव्हां चयो आहे साईं एजाज़ जूं शयूं ॾिजो तर जूं शयूं ॾिजो हमल फ़क़ीर साईं जो चीदर साईं जो अहमद शाह जो जापान जो तमामु वटि मवाद बि जाम आहे सो मिड़ी ॿुधण जूं ॻाल्हियूं आहिनि पर तव्हांखे ख़ासि तौर ऐं भलीकार लाइ आयो आहे महिरबानी माना जाता है पेरी गाड़ी बिराल टाइम जे वाले साहब तो जमन कर पेश कैसे मुस्तफा सल्लू अलैहि
सकले किताब लाए इतरत अहल बैत ये ताराज़ी में तोर सिंध जो शाह लतीफ़ चे बैठी सगड़ो सोर अली जे औलाद जो सदा घुरी ढके रख जई तू आए बन भरी आया आए खत्म रसूल मौला आए खत्म रसूल कुछ भी आयो तेरा भी आयो सरकार आवाज आयो मदनी आवाज आयो ऐ कदमे रसूल मौला कदमे रसूल मौला हाथ कभी आयो जो कुछ भी आयो तेरा भी आयो सरकार अखड़ियूं झुकियल ॻोढ़नि सां भरियल अखड़ियूं झुकियल ॻोढ़नि सां भरियल आदुर जो पीठा आयो जो कुछ भी आयो जहिड़ा भी आयो सरकार आवाज़ मदनी आवाज़
अमो जो भी आयो जो कुछ भी आयो जड़ा भी आयो सरकार आवाज आयो बदली आवाज आयो ऐ खत में रसूल हलाए लेती का मिलन वड़त भागो ताकत न लेती का अतः मुज़मिल हाथी काबिल अतः मुज़मिल हाथी काबिल आधुर जो आयो जो कुछ भी आयो तेरा भी आयो सरकार आवाज आयो बदली आवाज आयो है खत में रसूल हलाए गुल Pada